नाज़रीन, कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वफ़क़े से बरसात जो सिलसिलो जारी है। उन हवाले से लियारी में वीडियो लिंक मौजूद है नजीब नायच। जी नजीब। जी बिल्कुल, कराची में अज टे ॾींहं भी बरसात वक़्फ़े से जारी है। हींअर असां मौजूद आहियूं लियारी वारे इलाइक़े में। हिते हींअर असां मौजूद आहियूं तो बरसात जारी है। हिते जेके मौजूद माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू बरसात जी सूरत हाल जे हवाले सां छा था चवनि। हवा हिते लाइट भी प्रॉब्लम आहे, लाइट भी कोन्हे, कलाक ॾे तो 4 कलाक वञे तो। ऐं रोडनि ते पाणी बीठो आहे, गोॾनि खां मथे पाणी बीठो आहे। ऐं हिकिड़ो हितां खां मीरा नाके खां वठी शेरशाह तक गाॾियूं ॿुॾनि पिया, गाॾियूं ॿुॾनि था, पाणी आहे, गाॾियुनि खे रोड ई कोन मिले थो, गाॾियूं हली नथा सघनि, गलियुनि में ॿार बच्चा हली नथा सघनि। सूरत हाल इहा आहे त कराची गरक आहे बरसात में। अॻे कराची वो हूंदी, बरसात ख़तम थी वेंदी त पोइ पाणी असीं ॾिसंदा न हुआसीं बचपन में। हाणे कराची उहो आहे जो बरसात पए थी तो ॿोॾ जो मंज़र ॾेखारे थी। ॿ ॾींहं 4 ॾींहं गलियुनि में तव्हां पाण मीडिया वारा हलो पिया, ॾिसो पिया त छा सूरत हाल आहे। रोडनि रस्तनि जो निज़ाम सही कोन्हे, आकाश पाणी जो निकाल सही कोन्हे, गटर जे मथे आवाम वेठी आहे, हिते इंतज़ामिया पंहिंजे हिसाब किताब सां जेको हले पई उन्हनि सां मज़ा ले रहे हैं। हम लोग बरसात का मज़ा ले रहे हैं, मज़ा आ रहा है बहुत। आज तीसरा दिन है, बहुत जारी है, मज़ा बहुत आ रहा है। कल भी मज़ा आया था बनाने में, आज तो ज़्यादा मज़ा आ रहा है। जी हिते जे माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी, माण्हुनि जो चवणु आहे त जेतोणीकि हिते मसइला आहिनि पर उन बावजूदि माण्हू लुत्फ़अंदोज़ थी रहिया आहिनि बरसात मां। पर मुसलसल बरसात हुजणु सबबि ख़ासि तौर हिते जेके पाणी बीजण जे हवाले सां, उनखां अलावा बिजली जे निज़ाम जे हवाले सां तमामु घणियूं शिकायतूं आहिनि ऐं माण्हू उन सबबि तकलीफ़ जो शिकार आहिनि। पर बरसात जेको आहे जारी आहे ऐं माण्हू जेको आहे लुत्फ़अंदोज़ बि थी रहिया आहिनि।